क्राइस्ट चर्च में जारी टे मुल्की सीरीज़ जी चौथी मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे 9 विकेटुनि तां हाराए छॾियो आहे, जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते हिकु भेरो वरी टीम जो मिडल ऑर्डर बहस हेठि अची वियो आहे। टे मुल्की टूर्नामेंट जे चौथे मुक़ाबले में पाकिस्तान मुक़रर 20 ओवरनि में 131 रन्सूं ठाहियूं ऐं कीवी टीम 1 विकेट जे नुक़सान ते 17 ओवर में घुर्बल हदफ़ पूरो करे मैच पंहिंजे नाले करे वरिती। टे मुल्की सीरीज़ में इहा पाकिस्तान जी पहिरीं शिकस्त ऐं न्यूज़ीलैंड जी पहिरीं कामयाबी आहे। मैच में पाकिस्तानी बैटर्स मां मोहम्मद रिज़वान 17 बालनि ते 16 रन्सूं ठाहियूं, कप्तान बाबर आज़म 23 बालनि ते 21 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त शान मसूद हिकु वधीक मायूस कंदड़ इनिंग्स खेॾंदे 12 बालनि ते 14 रन्सूं ठाहे पवेलियन भेड़ो थियो। मुसलसल मौक़ो मिलण बावजूद हैदर अली पंहिंजे टैलेंट सां इंसाफ़ न करे सघियो ऐं संदसि टीम में मौजूदगी जवाब ॾियण बदिरां वधीक सवालनि खे जनम ॾियण लॻी आहे। ॿी मैच जे हीरो शादाब खान खां अॼु क़िस्मत जी देवी रुठल रही ऐं हू 7 बालनि ते 8 रन्सूं ठाहे आउट थियो। इफ्तिखार अहमद 27 बालनि ते 27 ऐं आसिफ अली 20 बालनि ते 25 रन्सूं ठाहियूं। पाकिस्तानी बैटर्स न्यूज़ीलैंड जे स्पिनर्स जे जार में अहिड़ो फाथा जो आख़िर ताईं निकिरी न सघिया। पाकिस्तानी रांदीगरनि जी अहिड़े क़िस्म जी कारकर्दगी मदाहन खे बि चेड़ाए छॾियो आहे ऐं ख़ासि करे आसिफ अली ऐं इफ्तिखार अहमद जा नाला ट्विटर ते ट्रेंड करे रहिया आहिनि। हिकु वापेदार ॿिन्ही रांदीगरनि ते तनक़ीद कंदे चयो त पावर हिटर आसिफ अली ऐं इफ्तिखार अहमद गॾिजी 46 बाल खेॾिया पर हिकु बि छक्को न हणी सघिया। वाज़े रहे त 2014 खां पोइ पाकिस्तानी बैटर्स पहिरियों भेरो कंहिं T20 मैच जी सॼी इनिंग्स में हिकु बि छक्को न हणी सघिया। हिकु ॿी ट्वीट में वापेदार लिखियो त इफ्तिखार 50 PSL मैचूं खेॾी चुको आहे ऐं संदसि रन्सुनि ठाहिण जी एवरेज 18 ऐं स्ट्राइक रेट 118 आहे। टीम मैनेजमेंट रुगो खेसि ऑस्ट्रेलिया में ॿिनि 50 जे बुनियाद ते आलमी कप जहिड़े अहम इवेंट में चूंडियो आहे। क्रिकेट सां मोहबत कंदड़ जॾहिं कावड़ में ईंदा आहिनि त पोइ सोशल मीडिया ते इंतकामी मीम्स जो हिकु न खुटंदड़ सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। ईअं ई हिकु वापेदार पंहिंजे ट्वीट में इफ्तिखार अहमद खे भारतीय फिल्म लगान जे हिकु किरदार सां भेटियो आहे। जॾहिं त पाकिस्तान जे 131 रन्सुनि जे जवाब में न्यूज़ीलैंड जा ओपनर बैटिंग करण आया त संदनि जारहाणी बैटिंग ॾिसी शौक़ीननि खे पाकिस्तान जी इंतहाई गैर जारहाणी बैटिंग यादि अची वई। फिन एलन 42 बालनि ते 62 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी, जंहिंमें 6 छक्का पिणु शामिल हुआ। अॼोकी मैच जी ॿी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त तेज़ बैटिंग ऐं वॾनि छकनि हणण लाइ मशहूर आसिफ अली पंहिंजे कैरियर में पहिरियों भेरो 20 बाल खेॾिया ऐं रुगो 25 रन्सूं ठाहियूं। जंहिं ते हिकु वापेदार हिकु मीम्स जे आसिफ अलीअ सां भेट कंदे लिखियो त नेठि अवां सभिनी गॾिजी मूंखे स्लो खेॾणु सेखारे ई छॾियो।